अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी खुश हूंदा। दोस्तों जीअं त ॾेह चाहे परॾेह खां हज़रत सखी शहबाज़ लाल कलंदर जे मेले ते परे परे खां अक़ीदतमंद अचनि पिया ऐं उन जे मौक़े ते 15 शूबान जिन जिन दोस्तनि खे हलणो आहे, ख़्वाहिशमंद आहिनि त असांजे ॻोठ बाज़ीतपुर खां गाॾी निकिरंदी। बिल्कुलु मुनासिब किरायो आहे। अदा किरायो घणो आहे? जोड़ी किरायो 1500 रुपया। ओट मोट रात रहंदासीं, शाम जो हलबो, जुमे रात जो उते हुजबो। अदा जोड़ीअ जो किरायो आहे 1500 रुपया। जेके बि दोस्त ख़्वाहिश रखनि था हज़रत सखी शहबाज़ कलंदर जे मेले जी, नंबर ॾींदासीं पंहिंजो स्क्रीन ते, उन नंबर ते कॉन्टेक्ट कनि ऐं जल्द खां जल्द पंहिंजी सीट बुक कराइनि। सुभाणे वरी मयार न ॼनि त यार अदो शफ़ीक असांखे न ॿुधायो त बाज़ीतपुर खां इहा डाक्सर निकिरंदी उस्ताद अज़ीम जी। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे वधि खां वधि शेयर कनि। जेके दोस्त मेले जी ख़्वाहिश रखनि था त उन्हनि ते वीडियो वञे ऐं उहे बि हज़रत सखी शहबाज़ लाल कलंदर जे मेले जी ज़ियारत करे सघनि। वॾी वॾी महिरबानी दोस्तनि जी। वीडियो खे वधि खां वधि शेयर कजो ऐं उस्ताद अज़ीम जो नंबर, कॉन्टेक्ट नंबर तव्हांखे ॾींदासीं, उन सां तव्हां राब्तो कजो। 15 शूबान ख़मीस जो ॾींहुं, जुमे जी राति हलणु न विसारींदा। वॾी वॾी महिरबानी।